अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व ताला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं उहो रब ई हर शइ ते क़ादिर आहे ऐं तमामु तारीफ़ूं उन परवरदिगार जे लाइ। जॾहिं तुंहिंजो नाव बाझ बि ओॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणिए, तूं छपर तूं छांव, आऊं पुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु की। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेदु करियां थी त अव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव ऐं खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। ऐं अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो हुयो अज़मत रमज़ान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भलीकार चवां थी। अल्लाह तबारक व ताला तव्हां जूं नेक ख़्वाहिशूं, नेक हाजात क़बूल फ़रमाए, अव्हां सभिनीनि जूं दुआऊं क़बूल थियनि ऐं माह रमज़ान जा ही चंद ॾींहं अलविदाई रमज़ान आहे, चंद कुझु रोज़ा आहिनि ऐं ही माह रमज़ान महिमान पंहिंजी पुॼाणी ते पहुचे पियो। नाज़रीन, माह रमज़ान जा सभु रोज़ा ख़ूबसूरत, सभु ॾींहं यकीनन ख़ूबसूरत, सभु इबादतूं ख़ूबसूरत ऐं अल्लाह साईं अव्हां ऐं असां सभिनीनि जूं इबादतूं पंहिंजे बारगाह इलाहीअ में क़बूल फ़रमाए। हू रब इंसान ज़ात खां छा ई घुरंदो आहे। अल्लाह साईं हीअ दुनिया ख़लक़ी आहे, अल्लाह तबारक व ताला हर नेमत सां इंसान खे मालामाल कयो आहे ऐं असां सभु ॼाणूं था त इंसान कुल खसारे में हूंदो आहे। उन जे बावजूद बि दुनिया जी जेका जंग हूंदी आहे, इंसान उन में एॾो त मुब्तला थी वेंदो आहे जो पंहिंजे रब खां गाफ़िल थी वेंदो आहे। अल्लाह से दूर करे तो तालीम भी फितना, इमलाक भी, औलाद भी, जागीर भी फितना और नाहक के लिए उठे तो शमशीर भी, शमशीर ही क्या नारे तकबीर भी फितना। सो अल्लाह खां जेका शइ परे करे थी, इंसान खसारे में आहे, उहा शइ इंसान खे नुक़सानु पहुचाए थी ऐं हर उहो रस्तो जेको तव्हां चूंडियो था, जेको तव्हांखे रब जी ज़ात खां परे परे वठी वञे थो, उहो तव्हांखे नुक़सानु यकीनन पहुचाईंदड़ आहे। या मुक़ल्लिबुल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक, ए दिलनि खे तब्दील कंदड़, मुंहिंजी दिलि खे पंहिंजे दीन ते साबित क़दम रख। ॾाढी ख़ूबसूरत दुआ आहे ऐं यकीनन असां सभु दुआ गो आहियूं त रब पाक असांजी दिलनि खे दीन ते साबित क़दम रखे। आमीन सुम आमीन। नाज़रीन, हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। ऐं अॻियां वधूं था, आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जे तरफ़ अॻियां वधूं था। जनाब पहिरियों नंबर सीट ते तशरीफ़ फरमा आहिनि, पाण आर्टिस्ट आहिनि, ॾाढा सुठा पाण इंसान आहिनि। मां ॻाल्हि कयां पई मंज़ूर चांडियो साहिब जिन जी, तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। उनखां अलावा जनाब असां सां गॾु हाफ़िज़ सैयद इरफ़ान अली शाह साहिबु मौजूदु आहिनि ऐं पाण कराची खां कही आया आहिनि असांजी हिन ट्रांसमिशन में। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मत रमज़ान में। सो बिल्कुलु बि घणी देरि न वठंदसि, तव्हांखे वक़्तु ॾींदासीं। जी बिस्मिल्लाह, कीअं शुरू कंदव? सबसे पहले मैं मेहरान टीवी और आपका बहुत तहे दिल से शुक्रगुजार हूँ। सरकार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की बारगाह में दुरूद पाक का नजराना पेश कीजिए। तेरे करम की जो आका ज़कात मिल जाए, तेरे करम की जो आका ज़कात मिल जाए, तेरे करम की जो आका ज़कात मिल जाए, तो एक पल में मुझे कायनात मिल जाए, तो एक पल में मुझे कायनात मिल जाए,
تمام دن میرا گزرے طواف کعبہ میں، تمام دن میرا گزرے طواف کعبہ میں، پھر اس کے بعد مدینے کی رات مل جائے، پھر اس کے بعد مدینے کی رات مل جائے، تیرے کرم کی جو آقا زکوٰۃ مل جائے، غم حبیب سے سرشار ہو اگر سینہ، غم حبیب سے سرشار ہو اگر سینہ، غم حیات سے یکسر نجات مل جائے، غم حیات سے یکسر نجات مل جائے، تیرے کرم کی جو آقا زکوٰۃ مل جائے، یہی دعا ہے، یہی آرزو ہے اے جاوید، یہی دعا ہے، یہی آرزو ہے اے جاوید، رسول پاک کا محشر میں ساتھ مل جائے، رسول پاک کا محشر میں ساتھ مل جائے، تیرے کرم کی جو آقا زکوٰۃ مل جائے، تو ایک پل میں مجھے کائنات مل جائے۔ سبحان اللہ، ماشاء اللہ، الہی خوبصورت کلام۔ ऐं असां वटि नात ख़्वान इरफान अली शाह मौजूदु आहे ऐं मंज़ूर चांडियो साहिब बि मौजूदु आहिनि। नाज़रीन, पहिरियां असां ब्रेक जी तरफ़ वधूं था, पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मत रमज़ान, अज़मत रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो।
टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीन आहे जो हर सिप में बहितरीन मज़ो मिले थो। नंढो ब्रेक हुयो ऐं ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। अज़मत रमज़ान ट्रांसमिशन अवां ताईं हिन वक़्तु पहुचाई वञे पई। नातख़्वान मौजूदु आहिनि ऐं असां घणो टाइम नथा वठूं। मंज़ूर चांडियो मौजूदु आहिनि, उन्हनि खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन वअला आलिहि वसहबिहि वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला अल्लाहुम्मा सल्ली अला। सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। एॾे नसीब वारा इंसान हैफ़ थई, को गुण न यादि आयई अरे हैवान हैफ़ थई। एॾे नसीब वारा इंसान हैफ़ थई, को गुण न यादि आयई अरे हैवान हैफ़ थई। परता पिरी रुठा थई, परता पिरी रुठा थई पिरकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। अल्लाह या करीमा मुनकर नथा मञनि, आया डमर उॾाणा वापसि हलिया वञनि। अल्लाह या करीमा मुनकर नथा मञनि, आया डमर उॾाणा वापसि हलिया वञनि। अल्लाह तूं करम कर, अल्लाह तूं करम कर पंहिंजे प्यारे जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो। आयल मुसीबतुनि खे तारे रसूल थो, बेड़ो त पंहिंजो ॿोड़ियूं अची तारे रसूल थो। आयल मुसीबतुनि खे तारे रसूल थो, बेड़ो त पंहिंजो ॿोड़ियूं अची तारे रसूल थो। अल्लाह ठाही दुनिया, अल्लाह ठाही दुनिया सरकार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। सबको सुखियो वसे थो, सबको सुखियो वसे थो सरदार जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे, नाराज़ रब न थींदो पंहिंजे प्यारे जे करे। आमीन आमीन सुभान अल्लाह जी माशाअल्लाह। अॻियां वधूं था ऐं असां नातिया कलाम ॿुधंदासीं हाफ़िज़ सैयद इरफान अली शाह खां। जी बिस्मिल्लाह।
مدینے سے بلاوا آ رہا ہے، مدینے سے بلاوا آ رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، یہاں مرضی نہیں چلتی کسی کی، یہاں مرضی نہیں چلتی کسی کی، مدینے والا ہی بلوا رہا ہے، مدینے والا ہی، مدینے والا ہی بلوا رہا ہے، عجب ہے گنبد خضرا کا منظر، عجب ہے گنبد خضرا کا منظر، نگاہوں کو خدا یاد آ رہا ہے، نگاہوں کو خدا یاد آ رہا ہے۔ ماشاءاللہ الہی خوبصورت کلام، یہ کلام واقعی میں الہی خوبصورت ہے۔ مدینے سے بلاوا آ رہا ہے، میرا دل مجھ سے پہلے جا رہا ہے، اور یہ چکی سیدہ کی چل رہی ہے، زمانہ جتنا لنگر کھا رہا ہے۔ بے شک یہ چکی जेका आहे उहा सैयदा जे सदके हले थी ऐं ज़माने में सॼो जेको सदको आहे उहो उन जी आल हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आल जो सदको आहे। नाज़रीन, सूरह यासीन में बयान आहे फला तहज़ुनक क़ौलुहुम, तव्हां माण्हुनि जी ॻाल्हियुनि मां गमज़दा न थियो। ऐं थींदो आहे अक्सर कुझु अहिड़ा जुमिला ॿुधी वठंदा आहियूं जो इंसान आहे, इंसान जी दिलि आहे त काफ़ी इंसान जेको आहे न सेंसिटिव हूंदा आहिनि त गमज़दा थी वेंदा आहिनि। क़ुरान ख़ुदि हम कलाम जॾहिं थिए थो त क़ुरान ख़ुदि फ़रमाए थो त माण्हुनि जी ॻाल्हियुनि मां तव्हां गमज़दा न थियो। ऐं गम उन्हनि माण्हुनि जी ॻाल्हियुनि जो कहिड़ो जेके माण्हू टेम्पररी हूंदा आहिनि, जिन जो असांजी ज़िंदगी में को वधीक असां सां जेको आहे न कनेक्शन न हूंदो आहे, वास्तो न हूंदो आहे, हलंदे फिरंदे कंहिं ॾिसी वरितो, कंहिंसां थोरो ॻाल्हाइण ॿोलाइण थी वियो। ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि तल्ख़ कलाम ऐं जल्दी सां कुझु चई छॾींदा आहिनि। सो उन्हनि माण्हुनि जो छो ई सोचिजे, उन्हनि माण्हुनि जे करे असां पंहिंजी दिलि छो गमज़दा कयूं। ऐं हूअं बि इस्लामी तालीमात जॾहिं असांखे मिले थी त असांखे इन ॻाल्हि जे बाबति सम्झायो वियो आहे त घणो गम में रहण वारो इंसानु अलाह खे नापसंदि आहे। छो त अलाह तबारक व ताला हिन दुनिया खे हसीन बणायो आहे, ख़ूबसूरत बणायो आहे। अव्हां जा रिश्ता, अव्हां सिर्फ़ु पंहिंजो पाण खे ॾिसो, अलाह साईं इंसान खे कहिड़ी कमी ॾिनी आहे। हथ पेर सलामत आहिनि, महिनत करणु तव्हांजे हथ में आहे। जेतिरो असां जेको असां महिनत कंदासीं उहो असांखे तव्हांजी ज़िंदगी में मिलंदो। ऐं ईअं माना मुमकिन न हूंदो आहे त माण्हू महिनत करे ऐं हुनखे कुझु मिले न।
त पोइ घणो गमज़दा थियण ऐं बेवजह गमज़दा थियण ते असांखे इहा तलक़ीन कई वई आहे त इंसानु जेको आहे न ख़ुशि रहण जी कोशिशि करे ऐं वाक़ई में जॾहिं इंसानु ख़ुशि हूंदो आहे तॾहिं ई उहो ख़ुशियूं विरहाए सघंदो आहे। जेकॾहिं केरु इंसानु ख़ुशी न आहे त पोइ उहो कंहिंखे कीअं ख़ुशि रखी सघे थो। नाज़रीन ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था। वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं वीहर भलीकार चवां थी अज़मते रमज़ान। ख़ूबसूरत महफ़िल हिन वक़्तु अवां ताईं पहुचे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। वतक्तमुल हक़ व अंतुम तअमलून ऐं सची ॻाल्हि ॼाणी वाणी न लिकायो। केॾी न इहा ख़ूबसूरत आयत आहे ऐं केॾो न ख़ूबसूरत तर्जुमो आहे त सची ॻाल्हि ॼाणी वाणी नाहे लिकाइणी। असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त का सिचुएशन अहिड़ी हूंदी आहे जो इंसानु जेका हक़ीक़ी ॻाल्हि आहे न उहा नाहे करे सघंदो। त क़ुरान बि असांखे इन हवाले सां सम्झाए थो त ॼाणी वाणी नाहे लिकाइणी। का अहिड़ी महल आहे जिथे तव्हां उहा ॻाल्हि हक़ीक़ी माना में नथा करे सघो, पर जिथे तव्हां बयानु करे सघो था त उते ॻाल्हि जेका हक़ीक़ी हुजे, जेका सची हुजे, सचाईअ सां दिलि जे ख़ुलूस सां उन ॻाल्हि खे करणु खपे। ऐं अलाह तबारक व ताला उन ॻाल्हि खे जॾहिं इंसानु बयानु करे थो त रब पाक पसंदि करे थो। ऐं अक्सर ईअं थींदो आहे त माण्हू हिकु जॻह ते हिकु ॻाल्हि कंदा आहिनि, ॿी महफ़िल में उहे ई माण्हू उन ॻाल्हि खे वरी अहिड़े अंदाज़ में कंदा आहिनि जो उनजी माना ॿी हूंदी आहे ऐं सॼो मफ़हूम उनजो तब्दील हूंदो आहे। त पोइ माना पर पुठ इहा ॻाल्हि हलंदी आहे त हीउ माण्हू जेको आहे न सही बयानु न कंदो आहे कंहिं ॻाल्हि खे। त इंसानु जॾहिं पंहिंजी तालीमात खां ॿाहिरि निकिरे थो, एटिकेट्स खां ॿाहिरि निकिरे थो, मैनर्स खां ॿाहिरि निकिरे थो, त इंसानु हमेशह जेको आहे न पंहिंजे पोयां जेका उनजी प्रचार हूंदी आहे उनखे ख़राबु करे छॾींदो आहे। नाज़रीन हीअ ख़ूबसूरत महफ़िल हिन वक़्तु अवां ताईं जंहिं सहकार सां पहुचे पई उहो सहकार आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। हिन वक़्तु असांखे माशाअल्लाह सां जनाब पाण जॉइन कयो आहे नाले मिठो मैसर साहिबु, गुलाम नबी मैसर साहिब जिन जा फ़र्ज़ंद। ऐं हमेशह चवंदी आहियां ॾाढा सुठा नात ख़्वान आहिनि, ॾाढी सुठी शाइरी कंदा आहिनि ऐं माना सुठी ॻाल्हि इहा आहे त तलफ़ुज़ जो ॾाढो ख़्यालु रखंदा आहिनि। असां वटि अक्सर नात ख़्वां अचनि था जेके मशहूरु नातूं हूंदियूं आहिनि उनजो बि कॾहिं कॾहिं तलफ़ुज़ जेको आहे न उहो ठीकु कोन हूंदो आहे। ऐं नाले मिठो मैसर साहिबु माशाअल्लाह हिन कम खे पाण वक़्तु ॾींदा आहिनि, प्रैक्टिस उन्हनि जी ॾाढी सुठी आहे। सो जॾहिं बि अचनि था असांजी महफ़िल जेका आहे न उन में हिकिड़ो सुरूर छाइजी वेंदो आहे। तव्हांखे भलीकार चऊं था अज़मते रमज़ान। कीअं आहियो, ठीकु आहियो? माशाअल्लाह ॾिसो पिया इहे रमज़ान महिमान बसि मोकिलाईंदो वञे पियो। बिल्कुलु माइक तव्हां महिरबानी करे खणिजो। हा ऐं मुसीबत ऐं तकलीफ़ जेका आहे उहा देरि सां गुज़रंदी आहे। उहा पोइ भले इंतज़ार जी सूरत में हुजे सही था चओ या कंहिं ॿी सूरत में हुजे, पर रहमत ऐं बरकत ऐं जीअं बचपन इंसान जो जल्दी गुज़री वञे, जंहिंमें को बि ॾुख या का बि तकलीफ़ माण्हू महसूसु न करे, रुॻे ख़ुशियूं हुजनि, उहो जल्दी गुज़रियो वञे। वरी जवानी में ज़िम्मेवारियूं अचनि उहा पंहिंजे हिसाब सां हले, वरी माण्हू ज़िंदगी जे आख़िरी हिसे में पंहिंजे हिसाब सां, त पोइ उन हिसाब सां इहे बि जेके रहमतूं आहिनि अलाह तबारक व ताला जूं इहे शल सदाईं दाइम ऐं क़ाइमु रहनि असांजे मथां। ऐं हीअ त भलारो महीनो अलाह तबारक व ताला जे रहमतुनि जो हिकिड़ो समुंड आहे। हा ऐं अञा कुझु चंद घड़ियूं आहिनि ऐं असांखे घुरिजे त रब पाक रब पाक जी बारगाह में वञी पंहिंजे गुनाहनि ते पेशेमान थी करे खांसि माफ़ी तलब कयूं। ऐं इंसानु जेकॾहिं रब खां माफ़ी वठण में कामयाबु थी थो वञे त यकीनन ज़िंदगी में हिकिड़ी वॾी कामयाबी आहे। बेशक ॾाढे सुहिणे अंदाज़ में तव्हां गुफ़्तगू फरमायो था। तव्हांखां बि नातिया कलाम ॿुधंदासीं, पर मंज़ूर चांडियो साहिबु मौजूदु आहिनि त पहिरीं तव्हां खां नातिया कलाम था ॿुधूं। जी बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह
सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या रहमतल लिल आलमीन। शल मदीने पार दे कादिर मुझी किस्मत करे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ पुची पिरीअ जे पार ॾे मां रोज़े अतहर ॾिसां, पाक पैगंबर पिरीअ जे पाक पिंजरे खे पसां। ओ पुची पिरीअ जे पार ॾे मां रोज़े अतहर ॾिसां, पाक पैगंबर पिरीअ जे पाक पिंजरे खे पसां। पाक पैगंबर पिरीअ जे पाक पिंजरे खे पसां। जिह नबी निर्मल बिना, जिह नबी निर्मल बिना मुंहिंजी नथी सात सरे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ पुची पिरीअ जे पार ॾे मां क़िबलाए काबा ॾिसां, रब करे मां लख दफ़ा लख बार सिजदाई कयां। ओ पुची पिरीअ जे पार ॾे मां क़िबलाए काबा ॾिसां, रब करे मां लख दफ़ा लख बार सिजदाई कयां। रब करे मां लख दफ़ा लख बार सिजदाई कयां। कर मदायूं माफ़ मुंहिंजूं, कर मदायूं माफ़ मुंहिंजूं मुस्तफ़ा जे करे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ सनाउल्लाह जतोई मुल्क मदनीअ जो मिठो, की नथो विसरे उन्हनि खां जन वञी हे कर ॾिठो। ओ सनाउल्लाह जतोई मुल्क मदनीअ जो मिठो, की नथो विसरे उन्हनि खां जन वञी हे कर ॾिठो। भाग थियनि उन जा भला, भाग थियनि उन जा भला जेको मदीने में मरे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। शल मदीने पार ॾे कादिर मुंहिंजी किस्मत करे, गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। ओ गुंबदे खिजरा ॾिसां मुंहिंजी दिल ठरे मुंहिंजो मन ठरे। आमीन सुभान अल्लाह जी। इलाही ख़ूबसूरत कलाम माशाअल्लाह। नाले मिठा मैसर साहब तव्हांजी तरफ़ अॻियां वधंदासीं, अव्हां खां नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह कयो। नबीना सल्ले अला मुहम्मदिन सल्ले अला शफीना
सल्ले अला मुहम्मदिन अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ग़म दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो छो भला मां आज़ाद इब्राहीम थियो छो भला मां आज़ाद इब्राहीम थियो ॿारण बरियल ठप ठरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे ग़म दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो छा बिलाल छा करम वाह सखी तुंहिंजी सखा छा बिलाल छा करम वाह सखी तुंहिंजी सखा हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे हबशी मगर मौला घुरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो थियो अबू जिहल अंधो ऐं काठ पियो कलमा भरे थियो अबू जिहल अंधो ऐं काठ पियो कलमा भरे सो थुड़ बि थियो भागन भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो ऐ बिदारन जो अझो ऐं ख़ैर ख्वाह बणिजी ख़ुदा ऐं बिदारन जो अझो ऐं ख़ैर ख्वाह बणिजी ख़ुदा धरतीअ मथां काबो धरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे धरतीअ मथां काबो धरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो दिल बर तुंहिंजी दामन हुजे हथड़ा महेसर जा हुजनि दिल बर तुंहिंजी दामन हुजे हथड़ा महेसर जा हुजनि मक़बूल थिया खोटो खरियो
मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे मक़बूल थिया खोटो खरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो भरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो। सुबहान अल्लाह, माशा अल्लाह, इलाही ख़ूबसूरत कलाम, माशा अल्लाह, इलाही ख़ूबसूरत अशार। नाज़रीन, अॻियां वधूं था, वक़्तु साही जो थी वियो आहे। अज़मत रमज़ान में साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। तव्हां असां सां गॾु रहिजो। अज़मते रमज़ान, अज़मते रमज़ान। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चऊं था अज़मते रमज़ान में, ऐं हीअ ट्रांसमिशन माशाअल्लाह पूरो महीनो अवां ताईं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में पहुती ऐं माह रमज़ान जूं पंहिंजूं बरकतूं, हिकिड़ी पंहिंजी तयारी हूंदी आहे, ख़ूबसूरती पंहिंजी हूंदी आहे। ऐं माशाअल्लाह सां जॾहिं हिन महफ़िल में आलम दीन वेहनि था, नात ख़्वां वेहनि था ऐं ॾाढा मशहूरु असांजी समूरे सिंध में ॼातल सुञातल नात ख़्वां जॾहिं वेहनि था त महफ़िल बेशक ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुचंदी आहे। ऐं हीअ उहा महफ़िल आहे, हीअ उहो स्टेज आहे, हीअ उहो मंच आहे जिते अलाह ऐं अलाह जे हबीब जो जॾहिं ज़िक्र थिए थो त उहा का अहिड़ी महफ़िल न आहे जंहिंमें अलाह ऐं अलाह जे हबीब जो ज़िक्र हुजे, उहा महफ़िल ख़ूबसूरत न हुजे, उनमें ख़ूबसूरती न हुजे, उनमें रूहानियत न हुजे, उनमें वेहण ते दिलि न चवंदी हुजे। ऐं मां त जॾहिं बि हिन ट्रांसमिशन खे कंडक्ट कंदी आहियां, इलाही जल्दी टाइम बि गुज़री वेंदो आहे ऐं रोज़े जी जेका उहा टाइमिंग हूंदी आहे, हूअं बि पाण माना कमु जेकॾहिं न कयूं न, माण्हू बिज़ी न हुजे न, त टाइम ॾाढो वॾो लॻंदो आहे। ऐं मां त ॾिसां पई काफ़ी सारे स्कूल्स जेको आहे हिन वक़्तु पाण सभिनीनि खे ख़बर आहे त ऑफ लॻा पिया आहिनि ऐं हुनजो रीज़न बि पाण सभिनीनि खे ख़बर आहे त जेका हिन वक़्तु जंहिं अंदाज़ में पेट्रोल ऐं डीज़ल वधी वियो आहे, जेका सूरत हाल आहे असां अवां सभिनीनि जे साम्हूं, त इहो बि ॼाणायो वञे पियो ऐं पाण सभु ॼाणूं था त बेरोज़गारी जो हूअं ई असां वटि तमामु घणो जेको आहे न डिस्कशन थींदो आहे ऐं हर ॿियो माण्हू जेको आहे न बेरोज़गारी जी दाह कंदो आहे। पर हिन तरह जॾहिं हालात चेंज थियनि था त बेरोज़गारी तमामु घणी थिए थी। अलाह साईं अवां ईअं सभिनीनि ते रहम करें, ख़ासि तौर ते उहे माण्हू जेके सफ़ेद पोश माण्हू आहिनि, जंहिंखे कुझु चई, जेके ॿिए कंहिंसां पंहिंजो हाल वंडे कोन सघंदा आहिनि, कंहिंखे कुझु चई बि कोन सघंदा आहिनि। सो अलाह साईं रहमो करम अता फ़रमाए, सभिनीनि जे लाइ रब साईं आसानी फ़रमाए। नाज़रीन, हिन ट्रांसमिशन सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। अॻियां वधूं था ऐं असां वटि नाले मिठो मैसर साहिबु मौजूदु आहिनि ऐं मंज़ूर चांडियो बि मौजूदु आहे प्रोग्राम में, हिन ट्रांसमिशन में। सो नाले मिठो मैसर साहिबु, माशाअल्लाह असांजी हिन ट्रांसमिशन में तव्हां शरीक रहिया आहियो, शुरू वारनि ॾींहंनि में बि ऐं हिननि आख़िरी ॾींहंनि में बि तव्हां शरीक आहियो। ट्रांसमिशन अव्हां जे लाइ कीअं हूंदी आहे? अलाह जे हबीब जो तज़किरो आहे, किथे बि थिए, घर में थिए, कंहिं वॾे प्रोग्राम में थिए, चैनल ते वरी ईअं आहे त ॾेह पर ॾेह में माण्हू माना ॿुधनि था ऐं असांखे बि उनजो इंशाअल्लाह ताला अजर मिलंदो, इदारे खे बि अजर मिलंदो। असल में तमामु सुहिणो प्रोग्राम माना कंडक्ट कयो थो वञे ऐं अवां बि माशाअल्लाह हिकु ॿिनि प्रोग्रामनि में कोन हुयो त माना उहा कमी महसूसु कयूं पिया असां। अलाह साईं तव्हांखे बि शादाबाद रखे। असांजे मुर्तज़ा साहब खे जेको प्रोग्राम मैनेजर आहे ऐं इदारे जे मालिकनि खे बि तमामु सुठो अमल आहे हिकिड़ो, बहितरीनु नशरियात आहे जेका ॾेह पर ॾेह में जेके मुस्लमान भाइर आहिनि असांजा सिंधी भाउर, उहे ॾिसी ऐं लुत्फ़ अंदोज़ थियनि था, पंहिंजी ॿोली में नातूं बि ॿुधनि था ऐं पंहिंजी ॿोली में गुफ़्तगू बि ॿुधनि था।
यकीनन उन्हनि खे असां खां वधीक लुत्फ़ ईंदो हूंदो जेके ॿाहिरि बिल्कुलु रहनि था। यकीनन यकीनन ईअं ई छाजे आहे। करे जो ॿोली पखियुनि खे बि मिठी हूंदी आहे। गेरो हूंदो त उॾरी वञी गेरनि सां विहंदो, हा कांव हूंदो त उॾरी वञी कांवनि सां विहंदो। बिल्कुलु सो ॿोली जो वॾो फ़र्क़ु पवे थो। पंहिंजाइप खे उन एहसास खे माण्हू यकीनन जी यादि जी करे थो। जी जी अच्छा जी तव्हां खां कुझु ॿुधंदासीं नातिया जी जी कलाम जी जी कहिड़ी चूंड कई आहे अव्हां? बसि वालिद साहब जी नातूं आहिनि कुझु यादि बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन। अहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं, जहिड़ी हर बाग़ जी हुबकार मदीने में आ। जून जुलाई जी मौसम में तॾहिं खां ई वठी थधिकार मदीने में आ। अहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं, जहिड़ी हर बाग़ जी हुबकार मदीने में आ। हे कर वञ पोइ चवंदे अञा, जेकर सालों साल वञा। हे कर वञ पोइ चवंदे अञा, जेकर सालों साल वञा। न फ़िराक फ़िक्र न दुनिया जो ज़िक्र, ख़ुद रूह रोई चवंदुई न निकर। दिल झिजण खां ई नथी झलजे, अहिड़ी का नूर जी झलकार मदीने में आ। अहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं, जहिड़ी हर बाग़ जी हुबकार मदीने में आ। हिते ग़म जो दम गुज़रे नथो, वतन उहो कॾहिं विसरे नथो। हिते ग़म जो दम गुज़रे नथो, वतन उहो कॾहिं विसरे नथो। जॾहिं यादि पयुमि तॾहिं रोई चयुमि, मोटी ॾे पंहिंजे सिर क़ैद कयुमि। ही बदन ॻोठ में आ बाक़ी, सदाईं सा उत सदबार मदीने में आ। अहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं, जहिड़ी हर बाग़ जी हुबकार मदीने में आ। जहिड़ी खुशबू न ॾिठी आ मूं, जहिड़ी हर बाग़ जी हुबकार मदीने में आ। हिते लब लालच हुत लैबी आ, शहर मदीने जो शैबी आ। हिते लब लालच हुत लैबी आ, शहर मदीने जो शैबी आ।
न फिराक फिक्र न दुनिया जो जिक्र खुद रूह रोई चवंदुई न निकर तुझो मुझो सारे आलम जो सुनो साईं सचो सरदार मदीने में आ एड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ शल परवांगे पल पल वींदुसि हे लब आका जी हाज़ुरी ॾींदुसि शल परवांगे पल पल वींदुसि हे लब साईं जी हाज़ुरी ॾींदुसि हाणे जो वञा असुली न अचां महबूब घुरे मां मराया बचां जो हबीबन जे हुक्म सां वियो ही गुनहगार दफ़ा चार मदीने में आ एड़ी खुशबू न ॾिठी आ मूं जेड़ी हर बाग जी हुबकार मदीने में आ सुभान अल्लाह माशाअल्लाह जी माशाअल्लाह। नाज़रीन ब्रेक की तरफ अॻियां वधूं था। अज़मत रमज़ान में साथ मौजूद आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीन आहे जो हर सिप में बहितरीन मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। अज़मत रमज़ान अज़मत रमज़ान। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन माशाअल्लाह सां ताईं हिन वक़्तु पहुची रही आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां ऐं ट्रांसमिशन हमेशह ॾाढी ख़ूबसूरत अंदाज़ में ताईं पहुची रही हूंदी आहे। ज़िक्र जंहिं महफ़िल में मां चवंदी आहियां त अल्लाह ऐं अल्लाह जे हबीब जो हुजे त यकीनन उन में सुकून इंसान खे मिली वेंदो आहे ऐं हर लफ़्ज़ जेको आहे न उन में सिख्या हूंदी आहे ऐं माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनिया में तमामु शयूं हुजनि थियूं। हर माण्हू जी लाइफ जो पंहिंजो पर्सपेक्टिव हूंदो आहे ऐं हर माण्हू जी ज़िंदगी गुज़ारण जो पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ हूंदो आहे। ऐं असीं उन समाज में रहूं था जंहिं समाज में मुख़्तलिफ़ तबक़ा आहिनि जिते असां ग़रीब जी बि ज़िंदगी ॾिसी रहिया हूंदा आहियूं त उन एलीट क्लास वारे जी बि ज़िंदगी ॾिसी रहिया हूंदा आहियूं। त हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त इंसानु जेको आहे न कॉम्पिटिशन में ॾाढो आहे त मूंखे हीअ बि हासिलु करिणो आहे, हीअ बि हासिलु करिणो आहे, हिते बि पहुचणो आहे, हिते बि पहुचणो आहे। त उन में माण्हू उहा हिकु अहिड़ी जंग आहे जंहिंमें माण्हू जेको आहे न बिल्कुलु हर शइ खे विसारे छॾींदो आहे ऐं सब्र जी तलक़ीन बि असांखे पंहिंजे दीन में कई वई आहे। जॾहिं असां सब्र बाबति सोचींदा आहियूं त इन ॻाल्हि खे बि माण्हू सम्झी सघंदो आहे त हर माण्हू जी ज़िंदगी में ॾुखियाइयूं ईंदियूं आहिनि ऐं उहो माण्हू को हिकु न आहे दुनिया में। जेकॾहिं अव्हांखे हिन वक़्तु का परेशानी आहे त अव्हांजे आस पास जेके मुरकंदड़ चहिरा आहिनि थी सघे थो त उहे अव्हांजे अॻियां मुरकी रहिया हुजनि, थी सघे थो अव्हांजे अॻियां पंहिंजो पाण खे ख़ुशि ॾेखारे रहिया हुजनि पर उन्हनि जी तकलीफ़ अव्हां खां वधीक थी सघे थी। त अलाह साईं ख़बर न आहे इंसान खे कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि में आज़माए थो। सो जिथे बि इंसानु हुजे जेके बि हालात आहिनि जेका बि सूरत हाल आहे अलाह जो शुक्र अदा कजे ऐं चयो वञे थो त नसीहत कजे माना सुठनि कमनि ते अमल बि कजे ऐं वरी गॾोगॾु इंसान जेकॾहिं तव्हां ॾिसो था हिते नसीहत करण जी जाइ आहे त उते इंसानु नसीहत बि करे ऐं चवंदा आहिनि त केरु चवे पियो इहो न ॾिसो पर छा चवे पियो, छा उहा ॻाल्हि दुरुस्त आहे त उन ते ज़रूरु गौर करणु घुरिजे। वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन ऐं नसीहत कंदा रहो, नसीहत मोमिननि खे नफ़ो ॾींदड़ आहे ऐं बेशक सुठियूं ॻाल्हियूं, सुठो ज़िक्र, सुठी महफ़िल, सुठी गुफ़्तगू हमेशह इंसान खे नफ़ो ॾींदी आहे
जंहिंमें को नुक़सानु न हूंदो आहे। जेकॾहिं मिसाल जे तौर ते अव्हांखे को फ़ाइदो नथो थी सघे थो, अव्हांखे रूहानी तौरु फ़ाइदो थींदो हुजे, थी सघे थो अव्हांजी नॉलेज जेका आहे उहा इंक्रीज़ थींदी हुजे, अव्हां का अहिड़ी ॻाल्हि ॿुधो था जेका अव्हां पहिरीं कॾहिं न ॿुधी हुई। सो सिखण वारो जेको इंसान जी ज़िंदगी जो मरहलो हूंदो आहे उहो हमेशह गॾु हलंदो रहंदो आहे। तव्हां किथे बि हुजो, कहिड़ी बि जॻह ते हुजो, केतिरा बि कामयाब थी वञो, पर ईअं माण्हू नथो चई सघे त असां मुकमल थी विया आहियूं। मुकमल ज़ात सिर्फ़ु उन रब ताला जी आहे, उन अलाह जी उहा ज़ात मुकमल आहे जेको तमामु तारीफ़ुनि जे लाइक़ु आहे ऐं यकीननि सभु तारीफ़ूं मुंहिंजे परवरदिगार जे लाइ। ऐं असां जॾहिं बि ॾींहं जी शुरूआति कयूं था, माह रमज़ान जो महीनो हर माण्हू चाहींदो आहे त असां जेको आहे सो जॾहिं इबादत में हुजूं त घणे खां घणो ज़िक्र कयूं ऐं घणे खां घणी असां इबादत कयूं। ऐं घरनि में वरी जॾहिं उन रौनकुनि खे ॾिसबो आहे, रमज़ान शरीफ़ जी उन बरकत खे ॾिसबो आहे त वॾनि सां गॾोगॾु नंढा ॿार बि उन तरबियत में हली रहिया हूंदा आहिनि, उहे नंढा ॿार बि उन प्रैक्टिस में हली रहिया हूंदा आहिनि। ऐं माह रमज़ान जो पूरो महीनो माशाअल्लाह सां जॾहिं घर में ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़रे थो त सिर्फ़ु वॾा न, वॾनि जे लाइ त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे लाइ त हिकिड़ो कंप्लीट पैकेज हुजे थो, पर उन नंढनि ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते तमामु घणी जेका आहे न ख़ूबसूरत अंदाज़ में उन्हनि जी तरबियत हली रही हूंदी आहे। ऐं अव्हां तमामु जेके पेरेंट्स हिन वक़्तु ॿुधी रहिया आहिनि त जेके असांजूं अधूं स्कूल्स वेंदियूं आहिनि, टीचिंग कंदियूं आहिनि, तव्हांखे घणो टाइम हिन वक़्तु मिले पियो, पंहिंजे ॿारनि खे अव्हां वक़्तु ॾियो पिया। ऐं ख़ासि तौर ते घर जो जेको माहौल हूंदो आहे, जॾहिं मां हुन किचन जी बि ॻाल्हि करणु चाहींदमि, रंधिणे जी बि ॻाल्हि करणु चाहींदमि, त तयारियूं पंहिंजूं अलॻि सां हूंदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु ताईं माशाअल्लाह सां सुठे अंदाज़ में जेको आहे न सॼियूं तयारियूं थी वेंदियूं आहिनि, छो त वरी रोज़े जो वक़्तु खुलण जो क़रीब आहे। ऐं जॾहिं तव्हां हुन दस्तरख़्वान ते वेहो ऐं जॾहिं तव्हां दुआ जे लाइ हथ अलाह तबारक व ताला जी बारगाह में खणो त असांखे बि पंहिंजी दुआउनि में यादि कजो ऐं अलाह साईं अव्हां जूं सभु जाइज़ ख़्वाहिशात पूरियूं करे, नेक तमन्नाऊं अलाह साईं अव्हां सभिनीनि जूं क़बूल फ़रमाए। नाज़रीन, असां अॻियां वधूं था ऐं वक़्त जूं घड़ियूं बिल्कुलु बि वधीक इजाज़त ॾियंदी नथियूं, त मां अव्हां सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां जेके बि असांजा व्यूवर्स कंटिन्यूअसली असांजे हिन प्रोग्राम खे ॾिसनि था, हिन ट्रांसमिशन खे तव्हां पसंदि कयो था। ऐं फेसबुक ते बि मुख़्तलिफ़ हिसा पहुची रहिया हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ सेगमेंट्स, ऐं अव्हां उते बि लाइक कंदा आहियो। यूट्यूब ते बि हीअ ट्रांसमिशन अपलोड कई वेंदी आहे त तव्हां उते बि ॾिसी सघो था। ॿिन्हिनि आयल मौज़ूज़ महिमाननि जी शुक्रगुज़ार आहियां। मंज़ूर चांडियो असांजे ट्रांसमिशन में शामिल रहिया, तव्हां वक़्तु ॾिनो, तव्हांजी महिरबानी। नाले मिठो मैसर साहिब असां सां गॾु मौजूदु रहिया, तव्हांजे बि वक़्तु ॾियण जा असीं थोराइता आहियूं। नाज़रीन, मुंहिंजे ॿिन्हिनि मुअज़्ज़ज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदो, मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदो ऐं पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि। हिन पूरी ट्रांसमिशन सां नाज़रीन साथ मौजूदु रहियो टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे, टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। मूंखे इजाज़त ॾींदो, अलाह निगरबान। ऐं वेंदे वेंदे नातिया कलाम अव्हां ताईं छॾींदा वेंदासीं ऐं ख़ूबसूरत आवाज़ हूंदो नाले मिठो मैसर साहिब जिन जो। बिस्मिल्लाह। अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन, मुहम्मद जो पाड़ो मिठो आ, जिते भागवारा रहन था। खुदा जो कसम त हर हर उते ॾुखायल जा ॾुखड़ा लहन था। मोहम्मद जो पाड़ो मिठो आ, जिते भागवारा रहन था। खुदा जो कसम त हर हर उते ॾुखायल जा ॾुखड़ा लहन था। मोहम्मद जो पाड़ो मिठो आ, नबी पाक सारे संभारे, सभिनी खे खाराए पियारे। जेको थो वतन पंहिंजे मोटे, हंजूं वेठो तैबा हारे। उन्हनि खां पुछो सजण जन ॾिठो,
हिते सूर केॾा सहनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ जिते भाग वारा रहनि था ख़ुदा जो कसम त हर हर उते ॾुखायल जा ॾुखड़ा लहनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ निराला हरम जा नज़ारा महबूबन जा सुहिणा मुनारा थधी हीर अहिड़ी लॻे जो वञनि में टिजी सभु मुंझारा नबीअ जे तॾे चयो हर जॾे हिते मुंहिंजा मुक़दर ठहनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ जिते भाग वारा रहनि था ख़ुदा जो कसम त हर हर उते ॾुखायल जा ॾुखड़ा लहनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ नवस पंहिंजे उतड़े पहुचण सभिनि खे पियो साईं सॾाए जनी न पाई न पैसो उन्हनि खे तो आका घुराए जेके था पुॼनि उहे था खिलनि घड़नि जात गोड़ा गड़नि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ जिते भाग वारा रहनि था ख़ुदा जो कसम त हर हर उते ॾुखायल जा ॾुखड़ा लहनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ मुनाले मिठास कन लाथी आयुस जल्द में हड़े मोटी न किस्मत उते आ रहायो आ तकदीर मुंहिंजी का खोटी हाणे सॾु थिए महेसर जीअं गुज़रंदा ही ॾींहड़ा वञनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो आ जिते भाग वारा रहनि था ख़ुदा जो कसम त हर हर उते ॾुखायल जा ॾुखड़ा लहनि था मुहम्मद जो पाड़ो मिठो